जेकबाबाद खां ते जेकबाबाद में जिनसी ज्यादती जो शिकार बणियल टिकटॉकर सारा बलोच के केस तहत खणाइण लाइ धमकियूं ॾियण जो इंकिशाफ थियो आहे। जेकबाबाद में जिनसी ज्यादती जो शिकार बणियल टिकटॉकर सारा बलोच के केस तहत खणाइण लाइ धमकियूं ॾियण जो इंकिशाफ थियो आहे। एयरपोर्ट थाणे ते टिकटॉकर सारा बलोच जी फरियाद ते 5 जवाबदारनि मथां हिकु नओं केस दाख़िल कयो वियो। टिकटॉकर सारा बलोच केस में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त इकरार जखरानी ऐं ख़ान मोहम्मद जमाली के चाकू ॾेखारे केस तां हथ खणण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। पुलिस जो चवणु आहे त सारा बलोच खे धमकियूं ॾींदड़ 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿियनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। जेकबाबाद में जिनसी ज्यादती जो शिकार बणियल टिकटॉकर सारा बलोच के केस तां हथ खणाइण लाइ धमकियूं ॾियण जो इंकिशाफ थियो आहे। एयरपोर्ट थाणे ते टिकटॉकर सारा बलोच जी फरियाद ते 5 जवाबदारनि मथां हिकु नओं केस दाख़िल कयो वियो। टिकटॉकर सारा बलोच केस में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त इकरार जखरानी ऐं ख़ान मोहम्मद जमाली खे चाकू ॾेखारे केस तां हथ खणाइण जूं धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि। पुलिस जो चवणु आहे त सारा बलोच खे धमकियूं ॾींदड़ 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿियनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ज़ैन सरकी सां। ज़ैन, ॿुधाए पियो वञे त ज्यादती जो शिकार बणियल टिकटॉकर सारा बलोच के केस तां हथ खणाइण लाइ धमकियूं ॾियण जो इंकिशाफ साम्हूं आयो आहे। कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, जेकबाबाद में कुछ ॾींहं अॻु में जेके टिकटॉकर हुई सारा उन सां गैंगरेप कई हुई। उन गैंगरेप करण खां पोइ हुन जी फरियाद ते केस दाख़िल कयो। हाणे केस खां हथ खणण लाइ जेको हुनखे धमकी ॾियण जो इंकिशाफ थियो आहे। हुन जेको सारा जी फरियाद ते हिकिड़ो ॿियो बि केस दाख़िल कयो ऐं जंहिंमें हुन जेको आहे जवाबदार ख़ादिम जखरानी जो जेको भाउ आहे, जेको मुख्य जवाबदार आहे जे ज्यादती कई, उन जो भाउ आहे इकरार जखरानी समेत 5 जवाबदार ख़िलाफ़ हुन जेको केस दाख़िल करायो आहे। हुन चवणु आहे त इहे जवाबदार मूंखे जेको आहे चाकू ॾेखारे केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त मां असांजी ज़ाती मूंसां थी आहे, मूंखे जेको धमकायो थो वञे। सारा बलोच जेको आहे चयो त कोट अमन जे सूबे में 5 जवाबदार चाकू ॾेखारियो मूंखे ऐं मूंखे जेको धमकी ॾिनियूं आहिनि। ऐं पुलिस जो चवणु आहे त जेका असां 2 जवाबदार गिरफ़्तार करे वरिता आहिनि, हिकिड़ो इकरार जखरानी, ॿियो ख़ान मोहम्मद जमाली खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं 2 जा छापनि वारो सिलसिलो जारी आहे। जंहिंमें 2 जवाबदार गिरफ़्तार कया वेंदा। जंहिंमें ॿिए पासे गुज़िरियल ॾींहुं सारा एहतजाज करे इहो बि चयो त जेकॾहिं जवाबदार गिरफ़्तार न कया विया ऐं जेका मूंसां इंसाफ़ न कयो त हू 21 तारीख़ छंछर जे ॾींहुं DC चौक ते पाण खे ख़ुदकुशी कंदी मुड़ुस समेत। ऐं उनजे अहिड़ी इंशा खां पोइ जेको आहे उनखे धमकियूं ॾिनियूं वयूं केस तां हथ खणण लाइ। उनखे जेको आहे मारण जी धमकियूं ॾिनियूं वयूं। अञा उन सां इंसाफ़ त कोन थियो। अञा उनखे जेको आहे धमकियूं ॾिनी थियूं वञनि। हुन सिंध जे IG सिंध पुलिस ऐं HSB जेकाबाद समेत जेको आहे वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई आहे त हुनजी ज़िंदगी खे ख़तरो आहे, हुनखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जेकॾहिं हुनखे तहफ़ुज़ फराहम न कयो ऐं हुनजी ज़िंदगी खे ईअं धमकियूं ज़िंदगी ख़तरो लाॻ थियो ऐं हू थी सघे थो त मूंखे जेके धमकियूं ॾियनि था त मूंखे उहो नुक़सान बि पहुचाइनि, जानी नुक़सान बि पहुचाए सघनि था। उन जे करे हुन तहफ़ुज़ जी अपील कई आहे। हुन IG सिंध पुलिस ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी समेत ॿियनि खां बि जेको आहे तहफ़ुज़ जी अपील कई आहे। जी ठीकु आहे ज़ैन, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।